अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान जी सूरत हाल जे हवाले सां। अफ़गानिस्तान में तालिबान काल उबूरी हुकूमत जो ऐलान करे छॾियो आहे, जंहिं बाबति सॼी दुनिया मां रद्दअमल अचण जो सिलसिलो जारी आहे। काल तालिबान तर्जुमान ज़बीहुल्लाह मुजाहिद पारां हुकूमत जे ऐलान वक़्तु इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो हुयो त दुनिया हाणे तालिबान खे तस्लीम करे। इन सॼे मामले ते अमरीकी सदर जो बाइडन पारां बि रद्दअमल ॾिनो वियो आहे। जो बाइडन जे साम्हूं आयल रद्दअमल मूजिबि जो बाइडन जो इहो चवणु हो त चाइना खे तालिबान मां ख़दशा आहिनि, पर हू तालिबान सां मामला तइ करण जी कोशिश कंदा। उन सां गॾोगॾु जो बाइडन जो इहो पिणु चवणु हो त चाइना सां गॾोगॾु पाकिस्तान, रशिया ऐं ईरान जा बि तालिबान सां सुठा लाॻापा आहिनि। ऐं ॿिए पासे चाइना जे परॾेही खाते जे तर्जुमान जो बयान बि साम्हूं आयो आहे, जंहिं पारां इहो ॿुधायो वियो आहे त अफ़गानिस्तान में तालिबान जी हुकूमत ठहणु सुठो सवणु आहे। 3 हफ़्ता अफ़गानिस्तान हुकूमत खां सवाइ हले पियो, पर उनजो इहो बि चवणु आहे त चीन खे जेके रिज़र्वेशन्स आहिनि उहे तालिबान खे ख़तमु करणी पवंदियूं ऐं चीन अफ़गानिस्तान में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। पाकिस्तान में बि अॼु जेके रीजनल मुल्क आहिनि उन्हनि जी कॉन्फ्रेंस थी आहे। वर्चुअल कॉन्फ्रेंस में पाकिस्तान समेत जेके बि ख़िते जा मुल्क आहिनि उन्हनि पारां इहो ज़ोर ॾिनो वियो आहे त तालिबान खे इन ॻाल्हि ते राज़ी करणो पवंदो, इन ॻाल्हि ते ज़ोर ॾियणो पवंदो त अफ़गानिस्तान जी ज़मीन कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ इस्तेमालु न थिए। शाह महमूद कुरैशी पारां अॼु प्रेस कॉन्फ्रेंस बि कई वई ऐं उन पारां बि इन ई ॻाल्हि जो ज़िक्र कयो। जॾहिं त ॿिए पासे शाह महमूद कुरैशी पारां इहो बि ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान खे TTP मां ख़दशो आहे, TTP मां ख़तरो आहे। उन सां गॾोगॾु ड्यूरेंट लाइन ते सिक्योरिटी सख़्तु करण जी ज़रूरत आहे। गॾोगॾु शाह महमूद कुरैशी पारां इन ॻाल्हि ते बि ज़ोर ॾिनो वियो त जेके अफ़गानी पनाहगीर पाकिस्तान में रहनि था उन्हनि खे वापसि मोकिलियो वञे ऐं उन्हनि खे अफ़गानिस्तान में मोकिलण जी ज़रूरत आहे। इन वक़्तु अफ़गानिस्तान अंदरि जेके ख़बरूं साम्हूं अचनि पियूं, ख़ासि तौर ते काबुल में, उते हिकु ॿियो फेस तालिबान जो नज़र अचे पियो जेको माज़ी तालिबान जो रहियो आहे। औरतुनि जे हवाले सां एहतिजाजनि ते हवाई फायरिंग थिए पई, अॼु लठबाज़ी पिणु थी आहे ऐं काबुल मां अहिड़ी वीडियोज़ पिणु साम्हूं अचनि पियूं। इन सां गॾोगॾु केतिरनि ई यूनिवर्सिटियुनि में अॼु उस्तादनि ऐं शागिर्दियाणियुनि खे अचण खां रोकियो वियो आहे ऐं जेके बि शागिर्दियाणियूं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में वञनि पियूं उन्हनि जे अचण ते पाबंदी जूं बि ख़बरूं साम्हूं अचनि पियूं। जेको तालिबान जो असुलु चहिरो आहे उहो ज़ाहिरु थियणु लॻो आहे। ॾिसणो इहो आहे त दुनिया हाणे इन खे तस्लीम करे थी या वधीक ज़ोर ॾिए थी। ऐं तालिबान जेके अॻु ॻाल्हि कनि पिया त हू इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी बि न कंदा ऐं औरतुनि जे हवाले सां बि हू उन्हनि खे कमु करण जी या पढ़ण जी आज़ादी ॾींदा, पर्दे में रही करे उन्हनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे बि हिन वक़्तु नज़र अचनि पिया। सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे अॻूणा सफ़ारतकार आहिनि, आलमी मामलनि जा माहिर आहिनि, JR बलोच साहब। JR साहब अस्सलाम वालेकुम। सर वॾी महिरबानी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो ज़ाहिरा काल्ह तालिबान हुकूमत जो ऐलान कयो ऐं अॼु जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं स्टेटमेंट्स साम्हूं अचनि पियूं, अमरीका इहो ॿुधाए पियो चाइना खे बि रिज़र्वेशन्स आहिनि, रशिया, ईरान ऐं पाकिस्तान तस्लीम करे सघनि पिया तालिबान खे ऐं चीन जे परॾेही ऑफिस जे तर्जुमान मूजिबि त तालिबान जी हुकूमत ठहणु सुठो सवणु आहे पर तस्लीम करण में टाइम लॻंदो। अवां कीअं पिया ॾिसो हिन वक़्त ताईं जी सूरत हाल खे? जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं ॻाल्हि थी आहे त तालिबान जो जेको फतह हुई इन जदोजहद जी उनजो हिकु लिहाज़ सां नेक्स्ट स्टेज या ॿियो जेको मरहलो आहे हुकूमत ठहण जो उहो आयो आहे। यकीनन उहो उन्हनि लाइ मुश्किल हूंदो छाकाणि जो जंगजू हुआ, उन्हनि जेको जहाद कयो आहे, जंग कयो आहे, उन्हनि गवर्न पहिरियां कयो हुयो पर इन्हनि 20 सालनि में गवर्न न कयो आहे। त ज़रूरत हुई त अहिड़ी का स्ट्रक्चर ठाहिनि जंहिंसां न सिर्फ़ु माण्हुनि खे को रिलीफ ॾेई सघनि या जेके बेसिक ज़रूरतूं हूंदियूं आहिनि स्टेट खे जूं जवाबदारियूं हूंदियूं आहिनि उहो पूरियूं कनि, पर इन सां गॾोगॾु अहिड़ो को फेस हुजे, अहिड़ो को आवाज़ हुजे जंहिं ॿाहिरि जी दुनिया उन सां ॻाल्हाए सघे। पहिरियां अफ़राद हुआ जिन सां उन्हनि ॻाल्हायो बि मुख़्तलिफ़, लेकिन का अथॉरिटी न हुई। सो आई थिंक इहो हिकिड़ो सुठो ऐं ख़ुशाइंद इक़दाम आहे त हिकिड़ी हुकूमत ठही वई आहे। हुकूमत में ज़ाहिर आहे अहिड़ा ई माण्हू हूंदा जिन ते उनखे एतमाद आहे। हिकु लिहाज़ सां 96 खां पोइ 2001 जे जेकी उन्हनि जी उन ते जेको हमिलो थियो अमेरिका जो, उन खां पोइ वीचारा पहाड़नि में हलिया विया, जदोजहद कयूं, त इन्हनि वटि कोई स्ट्रक्चर गवर्नेंस जो त आहे कोन। उन खां पोइ जेके मुख़्तलिफ़ हुकूमतूं आयूं उहा सॼी हुकूमत हिकु लिहाज़ सां हवा में ज़म थी वई जेका अशरफ गनी जी हुई। त हाणे के सॼो ढांचो नओं ठाहिणो पवे थो
लेकिन जेके फंक्शनल लेवल ते सिविल सर्वेंट्स आहिनि उन्हनि खे को सुपरवाइज़ करे का पॉलिसी ॾे ऐं सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त दुनिया सां हिकिड़ो फेस हुजे कंहिं डिपार्टमेंट जो ताकी उन मामलनि खे पंहिंजे स्टेट जे मामलनि खे अॻिते वधाए सघनि। जी सर। अच्छा जेर साहब इहो ॿुधाइजो ज़ाहिरा स्ट्रक्चर त हिकिड़ो साम्हूं अची वियो आहे पर इहो उमेद कई पई वञे या जेका मुसलसिल असांखे 15 अगस्त खां पोइ सूरतहाल नज़र आई तालिबान तर्जुमान इहो मुसलसिल ॿुधाईंदो रहियो त ही जेका हुकूमत हूंदी उहा माज़ी जी भेट में मुख़्तलिफ़ हूंदी उहा औरतुनि जे हवाले सां या उते जेका ह्यूमन राइट्स जी वायलेशन थियनि पियूं उन जे हवाले सां ऐं अहिड़ो हिकु निज़ाम आणींदासीं कानून आणींदासीं जेके सॼी दुनिया तस्लीम कंदी पर असां हिन वक़्त ताईं ॾिठो आहे काबुल जूं जेके बि हिन वक़्त ताईं ख़बरूं साम्हूं अचनि पियूं त माज़ी जा जेके तालिबान आहिनि असांखे उहे ई ग्राउंड ते नज़र अचनि पिया खणी पोइ उहो काल्ह वारो वाक़ियो हुजे जंहिंमें हवाई फायरिंग कई वई एहतजाज ते ऐं अॼु बि एहतजाज ते उते लठबाज़ी थी आहे उन सां गॾोगॾु कुझु यूनिवर्सिटियुनि मां इहे ख़बरूं बि अचनि पियूं त औरतुनि खे शागिर्दियाणियुनि खे अचण खां रोकियो वियो आहे त इहे शयूं छा सम्झो पिया त तालिबान तस्लीम कंदा या जेको उन्हनि जो माइंड सेट माज़ी में रहियो आहे या जिते हू रहिया आहिनि यको सालनि खां वठी उनखे ई कंटिन्यू कंदा? मुंहिंजे ख़्याल आहे असांखे तवक़ुआत खे रियलिस्टिक करणो पवंदो। पहिरीं ॻाल्हि आहे त असांखे अफ़गानिस्तान जी तारीख़ ऐं उनजो जेको हिन वक़्तु आहे स्ट्रगल आहे उनखे सम्झणो पवंदो त ही हिकिड़ी फ़लसफ़ो खणी हिकिड़ी आइडियोलॉजी खणी हिननि स्ट्रगल कई आहे त इहो तवक़ो करणु त उहो छाकाणि जो हाणे हुकूमत में अची विया लिहाज़ा हू पंहिंजे उन फिलॉसफी खां परे हटी वेंदा पंहिंजे उन वर्ल्ड व्यू खां परे हटी वेंदा। मुंहिंजे ख़्याल इट इज़ बीइंग अनरियलिस्टिक। हाँ इहो ज़रूरु आहे त उन्हनि जे कंडक्ट में कंहिं हद ताईं तब्दीली नथो थी सघिजे लेकिन हिकिड़ी मुख़्तलिफ़ रिफाइनमेंट अची वई आहे जंहिं तरह सां उन्हनि कंडक्ट कयूं आहिनि डिप्लोमेसी जूं नेगोशिएशंस विद द US ऐं दोहा ऐं ॿियनि मुल्कनि सां चाइना टर्की पाकिस्तान ऐं ॿिया जेके बि या सेंट्रल एशियन स्टेट्स उन्हनि सां त हिकिड़ी रिफाइनमेंट ज़रूरु आई आहे ऐं तवक़ा इहा आहे त अॻिते हली वधीक रिफाइनमेंट थींदी ऐं इहो असांखे विसारणु न घुरिजे त हींअर जेका ज़रूरत हुई हिननि खे हुकूमत जी ताकी जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो त हिकिड़ी एनर्की जी जेका सिचुएशन आहे उन खां अॻिते निकिरी ऐं हिकिड़ी गवर्नेंस तरफ़ मूव थियनि त इहो पहिरियों इक़दाम आहे। लिहाज़ा दुनिया खे बि ऐं असां जेके एनालिस्ट आहियूं उन्हनि खे बि हिकु लिहाज़ सां प्री जज न करणु घुरिजे तालिबान खे ऐं मुंहिंजो ख़्याल आहे उहो हिन दफ़ा कम अज़ कम उन्हनि खे इहा ख़बर आहे त दुनिया में पाण खे तस्लीम करण खां सवाइ उन्हनि लाइ चारो कोन्हे को लेकिन यकीनन हू जॾहिं त मैदान जंग में उन्हनि सरेंडर न कयो वेस्टर्न पावर जे अॻियां सो हाउ डू यू एक्सपेक्ट देम त हू टेबल ते वेही उन्हनि जी कंडीशन खे मञींदा न। इहा ॻाल्हि असांखे ख़ाम ख़्याली छॾे ॾियणी घुरिजे। हू पंहिंजे वर्ल्ड व्यू सां ई हलाईंदा गवर्नमेंट लेकिन यकीनन विथ रिफाइनमेंट हलाईंदा। उन सां कुझु मुल्क आहिनि बि उन्हनि सां गॾु जेका अॼु रीजनल कॉन्फ्रेंस थी आहे उहे तक़रीबन उहे मुल्क आहिनि जंहिंमें चाइना पाकिस्तान ऐं ॿिया जेके सेंट्रल एशियन स्टेट्स आहिनि ईरान आहे त उन्हनि जो हिकिड़ो वर्ल्ड व्यू आहे अबाउट तालिबान। त मुंहिंजो इहो ख़्याल आहे त दुनिया जी छाकाणि जो हाणे हिकिड़ी नई डायनामिक्स थिए पई थी इवन इंटरनेशनल रिलेशन जी त उनजो फ़ाइदो तालिबान खे थींदो। त चाइना जो इंट्रस्ट आहे जेको इमर्जिंग पावर आहे रशिया जो कोई इंट्रस्ट आहे उहो बि हिकिड़ो इमर्जिंग पावर या कंहिं हद इमर्जिंग पावर आहे। साॻी तरह सां सेंट्रल एशियन स्टेट्स जेके आहिनि से उहे उन्हनि जेके कंहिं ज़माने में हूंदियूं हुयूं 2001 में हू पंहिंजे तौर ते मुकमिल आज़ादु आहिनि पंहिंजूं फॉरेन पॉलिसियूं हलाइनि पई थियूं ऐं हिकु लिहाज़ सां मुंहिंजो इहो ख़्याल हिकिड़ो अहिड़ो जियो स्ट्रेटेजिक इन्वायरमेंट ठहे पियो जंहिंमें तालिबान खे एटलीस्ट रीजनल लेवल ते जेका सा रिकग्निशन मिली वेंदी उनखे तस्लीम कयो वेंदो एज़ अ लेजिटिमेट गवर्नमेंट ऑफ अफ़गानिस्तान ऐं मुंहिंजे ख़्याल मामलात जेके स्टेट जा हूंदा आहिनि या रियासत जा हूंदा आहिनि उहे असांखे उमेद रखणु घुरिजे त अॻिते हलंदा। अच्छा जीअं सभु इन में थोरो इहो बि ऐड कंदा जो पाकिस्तान जो जेको असां मुसलसिल रवैयो ॾिसूं पिया तालिबान जे हवाले सां महसूसु ईअं थिए पियो 15 अगस्त खां पोइ हिन वक़्त ताईं जेका वेझराइप ॾेखारी वई आहे ऐं उन ते जेके सुवाल उथनि पिया मुख़्तलिफ़ हवालनि सां ऐं पाकिस्तान जूं जेके एक्सपेक्टेशन्स आहिनि उहे लॻे ईअं पियो तालिबान खां हाइ आहिनि ऐं ख़ासि तौर ते TTP जे हवाले सां या ड्यूरेंट लाइन जे हवाले सां या पनाहगीरनि वारो जेको मामिलो आहे उन हवाले सां
छा सम्झो पिया त इन तरह सां ज़ाहिरा फॉरेन ऑफिस में रहिया आहियो त इन तरह सां गेस्चर ॾियणु घुरिजे, इन ते दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि पारां सवाल बि उथारिया पिया वञनि, या इन शइ खे फ़िलहाल एतिरो एक्सपेक्ट न कयो वञे तालिबान खां जीअं इन वक़्तु कयो पियो वञे? न यकीन मूंखे पहिरीं ॻाल्हि त पाकिस्तान खे सभ खां मुक़दम असांखे एज़ अ पॉलिसी मेकर जेकॾहिं मां वेठो हुजां इज़ द इंट्रस्ट ऑफ पाकिस्तान। असांजो इंट्रस्ट छा आहे त अफ़गानिस्तान जी सरज़मीन जीअं ॿियनि मुल्कनि खे आहे असांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु न थिए। ऐं असांखे ख़बर आहे उहे कहिड़ियूं कहिड़ियूं एंटिटीज़ आहिनि, TTP हर खे वाज़े ख़बर आहे, उन्हनि जूं कार्रवायूं बि असांखे ख़बर आहे। ऐं असांखे इहा बि ख़बर आहे, दुनिया खे बि ख़बर आहे त काफ़ी सारा TTP जा जेके करंदा हुआ उहे जेल मां हुआ जेके हाणे आज़ादु थी चुका आहिनि, उनखे हाणे दुबारा वरी कंट्रोल में खणणो पवंदो। ऐं बल्कि हीअं ताज़ो पियो वाक़ियो अनफॉर्चुनेटली कोयटा में थियो बि आहे, त उन लिहाज़ सां असांजो डेफिनेटली असांखे हुन सां बिल्कुलु वाज़े तरीक़े सां ॻाल्हाइणु घुरिजे जेसिताईं असांजे इंट्रस्ट जो तालुक़ु आहे। ऐं जेसिताईं मुहाजिरनि जो तालुक़ु आहे, अफ़गान मुहाजिरनि जी रिपेट्रेशन उहो हिकिड़ो असांजी नेशनल प्रायोरिटी आहे। ऐं चयो वियो आहे त असां उन्हनि खे वापसि कंदासीं, त उहा बहितर आहे, हुन सां माण्हू उहो बि ॻाल्हाए सघे थो हुननि सां। इनफैक्ट दे हैव उन्हनि पंहिंजी हिकिड़ी मिनिस्ट्री रखी आहे मुहाजिरनि जे मामलनि जी। साॻी तरह सां असां इहो बि न चयो आहे त को बि नओं हाणे मुहाजिर असां एक्सेप्ट न कंदासीं, छाकाणि जो असांजो सिस्टम उनखे क़बूल न कंदो। ठीकु आहे, असांजा तमामु सुठा तालुकात हूंदा इन सां एज़ कम्पेयर टू अशरफ गनी, छाकाणि जो हिकिड़ो पपेट हुक्मरान हो जंहिंखे मैनिपुलेट पे कयो असांजे हिकिड़े डिक्लेयर दुश्मन हुकूमत। लिहाज़ा उनखां मूंखे यकीन आहे त असांजी जेका रिलेशनशिप आहे तालिबान अफ़गानिस्तान सां अंडर तालिबान विल बी क्वालिटेटिवली डिफरेंट, क्वालिटेटिवली मोर बेटर एंड क्वालिटेटिवली मोर क्लोज। जी जीअं त इहो ॿुधाइजो जेका अॼु बि रीजनल कॉन्फ्रेंस थी आहे, अवां बि ज़िक्र कयो आहे, जो बाइडन बि काल्ह इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो आहे तोड़ी जो चाइना रशिया ऐं जेके बि पाड़ेसी मुल्क आहिनि उन्हनि खे रिज़र्वेशन्स आहिनि, पर इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त हू तस्लीम करे सघनि था तालिबान खे। छा सम्झो पिया जेको हिन वक़्तु ॿियो ग्रुप ठहणु वञे पियो, रशिया, चाइना, पाकिस्तान, ईरान ऐं तुर्की समेत जेके ॿिया वेझा मुल्क आहिनि, क़तर, तुर्कमानिस्तान ऐं ॿिया, उहे तस्लीम कंदा तालिबान जी हिन हुकूमत खे? जी मुंहिंजो ख़्याल आहे त तस्लीम करण जी अहिड़ी का रेस न आहे। इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त छाकाणि जो हाणे हुकूमत अची वई आहे, लिहाज़ा हाणे हुकूमतूं उन्हनि सां तस्लीम करण जे बावजूदि बि ॻाल्हाए सघनि थियूं। ऐं जेको हींअर सरे दस्त मसइलो आहे उहे ॿ मसइला आहिनि। नंबर वन, बल्कि टे मसइला आहिनि जिन खे हिननि खे एड्रेस करिणो आहे, बट ॿ मसइला ज़रूरु आहिनि खे ॿियनि ॿाहिरनि मुल्कनि जी ज़रूरत आहे। उहा आहे इकोनॉमी, छाकाणि जो इकोनॉमी तक़रीबन हिक लिहाज़ सां थियण वारी आहे। मतिलबु जेकॾहिं हिनखे छाकाणि जो US जेके आहिनि 9.5 बिलियन डॉलर रोके छॾिया आहिनि, IMF हिननि जा 400 बिलियन रोके छॾिया आहिनि, जेके लिहाज़ सां कैश आहे कोन। ऐं ॿियो उन खां अलावा अफ़गानिस्तान जेका हुकूमत हूंदी पहिरियों अशरफ गनी जी बि 80% जेको बजट हो सो हिन मां US मां ईंदो हो, बाक़ी 20% हू जेको लोकल टैक्स वठंदा हुआ। न हुअं वटि इंडस्ट्री आहे, न का वॾी एग्रीकल्चर आहे, थोरो घणो फ्रूट थिए थो जेको पाकिस्तान अचे थो या ॿियनि मुल्कनि मां वञे थो। लेकिन उनखां अलावा पंहिंजो को उन्हनि जी का लेजिटिमेट का बि इनकम कोन्हे, मां सवाइ नार्कोटिक्स जे जेके थियनि थियूं अनफॉर्चुनेटली, जेका हिकिड़ी इलिजिटिमेट आहे, उहो बि हिकिड़ो वॾो चैलेंज आहे हिननि जे लाइ। त मां सम्झां थो त ईंदड़ कुझु ॾींहंनि में जेके रीजनल कंट्रीज़ आहिनि उहे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो इदराक कंदियूं ऐं वेही ॻाल्हाईंदियूं अफ़गानिस्तान सां त कहिड़ी तरीक़े सां ऑब्वियसली हिकिड़ो शॉर्ट टर्म, मीडियम टर्म ऐं लॉन्ग टर्म जा जूं ॻाल्हियूं थींदियूं, लेकिन हाणे इमीडिएटली इहो आहे त इकोनॉमी खे को लक्ष्य न ॾिनो वञे। ऐं सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त को बि इंसानी अलमियो दुबारा वरी न जनम वठे, चाहे जंहिंजा आसार नज़र अचनि पिया, छाकाणि जो 14 to 15 मिलियन पीपल आर अंडर फूड सिक्योरिटी इन अफ़गानिस्तान। नंबर वन, ॿार जेके वेल नरिश्ड आहिनि, हॉस्पिटल्स में तव्हां पाण रिपोर्ट ॾिठियूं, दवाऊं उन्हनि खे माण्हू ईअं मरनि पिया था हुते हॉस्पिटल जे अंदरि। त इहे जेके ह्यूमेनिटेरियन इशूज़ आहिनि, इन्हनि खे वठी असांजे जेको रीजनल कंट्रीज़ आहिनि से अॻिते वधनि। ऐं मे बी आई थिंक दे माइट हैव थॉट अबाउट इट, लेकिन मां मुंहिंजी तरफ़ां इहो ई हूंदो एज़ एनालिस्ट ऑब्जर्वर त इहे जेके रियल कंट्रीज़ आहिनि से UN खे बि ऑपरेशनलाइज़ कनि। हाणे जेके UN जा थियनि पिया था, जनरल असेंबली बि थिए पई थी कुझु ॾींहंनि में, सिक्योरिटी काउंसिल जो बि हिकिड़ो इजलास थियण वारो आहे। त उन में जेके इहे रीजनल कंट्री जेके सम्झनि थियूं ऐं उन जिन ते असर बि आहे अफ़गानिस्तान में, जेकॾहिं सही हुकूमत न हूंदी आहे, जेकॾहिं तालिबान
फेल थी था तो उनजा इम्प्लिकेशंस आहिनि सिक्योरिटी असां ज़ाहिरी लाइ, तौर ते चाइना लाइ, उन जा ईरान लाइ, असर टर्की जे लाइ। त उन लिहाज़ सां रीजनल मूंखे ख़्याल असांखे यूएन खे एक्टिवेट करणु घुरिजे। रीजनल मुल्कनि ते उन जा पहुंच जा इम्कान आहिनि। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच जी आर बलोच साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। अफ़गानिस्तान जी तब्दील थींदड़ सूरत-हाल जा असर ख़िते जे ॿियनि मुल्कनि ते बि पइजी सघनि था। इन ते हिन वक़्तु ख़िते जा मुल्क मुसलसिल सोचनि पिया। पाण प्रोग्राम में वधीक ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान जी ताज़ी सूरत-हाल जे हवाले सां। वक़्तु हिकु ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। हिन हिसे में पाण अफ़गानिस्तान जी सूरत हाल जे हवाले सां ज़िक्र कंदासीं। ख़ासि तौर ते पाकिस्तान खे जेके ख़दशा आहिनि अफ़गानिस्तान मां TTP जे हवाले सां ऐं वॾे अंग में हिकु भेरो ॿीहर अफ़गानी पनाहगीर पाकिस्तान में दाख़िल थियण जे हवाले सां असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर तजनिगार आहिनि, सिक्योरिटी एनालिस्ट आहिनि, मोहतरम जनाब फ़हद मसूद साहब। फ़हद साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। फहद साहब बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में वक्त देने के लिए। बताइएगा ज़ाहिर जिस तरह से अफगानिस्तान की सूरत हाल मुसलसल नज़र आ रही है, हम देख रहे हैं वहाँ पर जो अफगानिस्तान के लोग हैं उनको हुकूमत से रिजर्वेशंस हैं, फिर पाकिस्तान की भी तवक्कुआत हैं तालिबान से मुसलसल। आप किस तरह से देख रहे हैं अफगानिस्तान की सूरत हाल को? जी, अफगानिस्तान एक अबूरी हुकूमत के तौर और तर्ज पर गुजर रहा है अभी, क्योंकि ये टाइम ऐसा और वक्त इस मुनासबत से जो अबूरी हुकूमत की स्ट्रेंथ आपको नजर आती है, जिसमें जैसे तालिबान ने वादा किया था कि वो एक इंक्लूसिव गवर्नमेंट जिसमें लेडीज का भी हिस्सा होगा मिनिस्टर्स में और सारा कुछ, वो नहीं कर रहे। क्योंकि ये एक ऐसी गवर्नमेंट चाहिए उनको जो इलेक्शंस करा सके, सेंट्रली स्ट्रांग हो, ये इनकी जरूरत है अभी। अदरवाइज इसके अलावा जो फैक्शंस हैं या जो कबाइल हैं जिनके दरमियान लड़ाई हो रही है और होती रही है पिछले बहुत अरसे से, उनके साथ डील करना मुश्किल हो जाएगा। बिल्कुल जो लोकल प्रोटेस्ट आप देख रहे होंगे जिनमें बहुत ज्यादा लोग नहीं हैं, लेकिन लोग जरूर हैं जिनकी रिजर्वेशन हैं, जैसे आपने भी जिक्र किया, उनके लिए थोड़ा सा कड़वा घूंट पीने का टाइम है अभी, क्योंकि उसके अलावा हल नहीं है। इस अबूरी हुकूमत को अगर सक्सेस मिलनी है तो वो स्ट्रेंथ के साथ मिलेगी, और वो उन्होंने इस गवर्नमेंट में जैसे 35 में से 30 जो सीट्स हैं वो पश्तून्स के पास हैं, और उन्होंने उसके अलावा लोगों को इन्वॉल्व नहीं किया। फहद साहब इसमें ये आगाह कीजिएगा, ज़ाहिर है जैसे तालिबान ने टेक ओवर किया अफगानिस्तान का, उस वक्त ये बात हो रही थी कि मुख्तलिफ जो कबीलों के लोग हैं उनको भी शामिल किया जाएगा। फिर उस वक्त अब्दुल्ला अहमद करजई साहब की भी बात हुई, हिकमत यार साहब की भी बात हुई, और हमने मुसलसल देखा कि उससे मज़ाकरात करने की कोशिश भी की गई। फिर कुछ दिन पहले तालिबान ने ये कहा कि आप दूसरों की शमूलियत नहीं होगी, और आपने जैसे जिक्र किया औरतों के हवाले से उनको भी शामिल नहीं किया जा रहा। फिर हम देख रहे हैं काबुल में रवैया भी सख्त होता जा रहा है तालिबान का। कैसे आप देख रहे हैं, अगर माजी की हिकमत अमली तालिबान अपनाएंगे तो क्या दुनिया उनको तस्लीम करेगी उस सूरत हाल को जो उस वक्त भी कबूल नहीं थी दुनिया को, और आज भी अगर ह्यूमन राइट्स वायलेशन होंगी, वुमेन राइट वायलेशन होंगी, तो दुनिया तस्लीम करेगी इन चीजों को? नहीं, बिल्कुल भी नहीं करेगी। लेकिन पहले जैसे पॉलिसी में शो किया गया था तालिबान की तरफ से कि ये सारी चीजें जो आपने बात की इंक्लूड होंगी गवर्नमेंट में, लेकिन मैं दोबारा वही कहूंगा, ये एक अबूरी हुकूमत है। ये जिसको कह दें कि इंटरिम गवर्नमेंट है, ये काम करने आई है सिर्फ इसलिए कि सही इलेक्शन बाद में हो सके। बाकी कबाइल के लोग मेरे नजदीक इस हुकूमत में, अबूरी हुकूमत में ऐड नहीं किए गए, लेकिन उसके अलावा जब ये बाद में कंप्लीट गवर्नमेंट बनाते हैं, ओवरऑल करते हैं सिस्टम को, उसके अंदर चीजें मुख्तलिफ होंगी। इंटरनेशनल अफेयर्स में या इंटरनेशनल डोमेन में इसको बिल्कुल एक्सेप्टेंस नहीं मिली है, चाहे वो अमेरिका है, चाहे वो यूके, चाहे वो कोई भी
वेस्टर्न कंट्री है, उन्होंने अपनी रिजर्वेशन शो की हैं इस अबूरी हुकूमत पे, और हमारे पास ये इरादा इनका मेरे नजदीक यही है कि जैसे ये थोड़ा सा स्टेबलाइज होंगी चीजें, उसके बाद जब इलेक्शन होंगे उसमें चीजें बेहतर होंगी, और जो लेडीज हैं उनको भी, खवातीन को भी हिस्सा दिया जाएगा। बिल्कुल मुख्तलिफ हालात नजर आ रहे हैं, लेकिन ये भी हमें मतलब ये समझना कैसे चाहिए कि मुमकिन है जिसकी बात तालिबान कर रहे थे, और ज़ाहिर जो अब हुकूमत बनाई गई है अबूरी हुकूमत, उसमें ही अगर वो अच्छा गेस्चर नहीं दे सके तो कैसे उम्मीद की जा सकती है कि आगे जो हुकूमत आएगी उसमें ये गेस्चर देंगे? इलेक्शन के हवाले से तो उन्होंने कह दिया है कि हम कोई इलेक्शन नहीं करवाने जा रहे, हालांकि जो दूसरे कबाइल के लोग थे उनको शामिल करने के हवाले से भी वो अपनी बात से मुकर गए हैं। बिल्कुल आप ठीक कह रहे हैं, लेकिन ये हालात बदलते हुए टाइम नहीं लगता, सिचुएशन थॉट बदलते हुए टाइम नहीं लगता। बिल्कुल उन्होंने ऐसी बात की है कि हम इलेक्शन नहीं कराएंगे, लेकिन जो एक्सेप्टेंस उनको रिक्वायर्ड है इंटरनेशनल ग्लोबलाइज दुनिया में ऑपरेट करने के लिए, वो इस गवर्नमेंट के साथ उनको नहीं मिलेगी। अच्छा, तो इलेक्शन इसमें मेरे थोड़ा सा नजदीक ये भी ऐड कीजिएगा, ज़ाहिर है जो अफगानिस्तान की सूरत हाल हमें इस वक्त नजर आ रही है उसमें हम ये भी देख रहे हैं कि पाकिस्तान को बहुत ज्यादा एक्सपेक्टेशंस हैं, मुसलसल जो बात की जा रही है, चाहे वो टीटीपी के हवाले से और रेफ्यूजीज के हवाले से हो या दूसरे मामलात पर जो बात हो रही है, और एक जो दूसरी दुनिया उसमें हम ये देख रहे हैं कि इस गेस्चर को नेगेटिव लिया जा रहा है पाकिस्तान के हवाले से। कल ज़बीहुल्लाह मुजाहिद से भी ये सवाल किया गया। आप किस तरह से देखते हैं, क्या इस तरह का जो गेस्चर आ रहा है पाकिस्तान की तरफ से ये ज्यादा नेगेटिव नहीं जा रहा पाकिस्तान के हवाले से? एक इमेज तो बिल्कुल आप सही कह रहे हैं जनरेट हुआ है, लेकिन मैं दोबारा वही बात करूंगा कि ये मेरे नजदीक इंटरनेशनली एक्सेप्टेबल नहीं होगी गवर्नमेंट, और ये तालिबान को भी पता है कि उन्होंने किसी तरीके से अपनी एलिजिबिलिटी या लीगैलिटी जनरेट करनी है दुनिया भर में, क्योंकि ग्लोबलाइज वर्ल्ड में आइसोलेट होके वो नहीं रह सकते। मेरे नजदीक थोड़ा हमें देखना पड़ेगा, वेट करना पड़ेगा कि तालिबान खुद क्या सोच रहे हैं इस रिएक्शन के बारे में। और ऑब्वियसली गलतियां सबसे होती हैं, उस गलती को अगर सुधार लिया जाए जितना जल्दी उतना बेहतर है। पाकिस्तान जहां तक ताल्लुक है, पाकिस्तान भी एक उम्मीद लगा के बैठा हुआ है कि चीजें हमारे ईस्टर्न फ्रंट पे या वेस्टर्न बॉर्डर उसमें स्टेबलाइज होंगी, क्योंकि जो प्रॉस्पेरिटी है वो पीस और सिक्योरिटी के साथ डायरेक्टली रिलेटेड है। अगर ईस्टर्न बॉर्डर, उनका ईस्टर्न और हमारा वेस्टर्न बॉर्डर स्टेबलाइज नहीं हो सकता तो हमारी तरफ भी प्रॉब्लम कंटिन्यू करेंगे और उनकी तरफ भी इंटरनल सिक्योरिटी मैटर्स बढ़ते जाएंगे। कबाइल में लड़ाई और ये सारे जो मामलात हैं वो बिगड़ते जाएंगे। सो दोनों साइडों पे के लिए बेहतरी यही है कि अफगानिस्तान में एक स्टेबल इंटरनेशनली एक्सेप्टेड गवर्नमेंट बने। अच्छा, किस तरह से आपको लगता है, ज़ाहिर पंजशेर के हवाले से तालिबान ने ऐलान किया, पर अहमद शाह मसूद के बेटे मुसलसल यही बात कर रहे हैं कि वो लड़ेंगे और उन्होंने ऐलान भी किया। फिर हम देख रहे हैं कि कुछ दिनों से काबुल में भी एहतजाज का सिलसिला शुरू हो चुका है और इसमें ये भी खबरें आ रही हैं कि अब ये सिलसिला बढ़ने वाला है। तो ज़ाहिर है अगर ताकत के जोर पर तालिबान रोकने की कोशिश कर रहे हैं तो उस पर भी पूरी दुनिया से उनकी खिलाफ वर्जी हो रही है उन सारी चीज़ों की। वो जो कोशिशें कर रहे हैं, कल भी उन्होंने हवाई फायरिंग की, आज भी उन्होंने लाठी चार्ज किया है। तो ये जो अफगानिस्तान से रेजिस्टेंस हमें नजर आ रही है इस वक्त, उसको क्या आपको लगता है कि तालिबान कंट्रोल कर पाएंगे? नेशनल रेजिस्टेंस फ्रंट NRF एक बिल्कुल चीज चल रही है अफगानिस्तान में, जिसमें मसूद जो है खुद भी इन्वॉल्व है और चाह यही रहे हैं कि ये वाली जो गवर्नमेंट, अबूरी गवर्नमेंट बनाई है तालिबान ने, इसको अंडर प्रेशर किया जाए ताकि वो बाकी लोगों को इन्वॉल्व करें इस गवर्नमेंट के अंदर ही। मेरे नजदीक तालिबान की स्ट्रैटेजी इसके साथ इस पूरी सिचुएशन में स्ट्रेंथ के साथ नहीं होगी, निगोशिएशन के साथ होनी चाहिए।
क्योंकि अगर वो स्ट्रेंथ शो करेंगे, जैसे आपने पहले भी मेंशन किया, ह्यूमन राइट्स वॉच पे पहले ही बहुत सारी प्रॉब्लम्स हैं जो अफगानिस्तान में तालिबान फेस कर रहे हैं। अगर आपने नोट किया हो, उन्होंने कल हवाई फायरिंग और आज की लाठीचार्ज के बाद कोई ऐसा कदम नहीं उठाया जिसमें कोई डेथ्स हुई हो या कोई इस तरह का एलिमेंट हुआ, लेकिन मुश्किल हालात जरूर हैं उनके लिए। कैसे गवर्नेंस करनी है और गवर्नमेंट बनानी है वहां पे, ये उनको थोड़ा सा रिएक्शन टाइम जरूर हमें देना चाहिए ताकि वो अपने मुनासिब के तहत हुकूमत कर सकें और चीजें आगे बेहतरी की तरफ चला सकें, कॉमन मैन के लिए भी और इंटरनेशनल पॉलिटिक्स के लिए भी। बहुत शुक्रिया आपका फ़हद मसूद साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिर हिन वक्त अफ़गानिस्तान में जेका ही हुकूमत ठही आहे, अबूरी हुकूमत, उन ते ख़दशनि जो इज़हार सॼी दुनिया पारां कयो पियो वञे। तालिबान जेकी ॻाल्हियूं अॻु कयूं हुयूं या जिन ख़दशनि जो इज़हार सॼी दुनिया करे पई, ह्यूमन राइट्स वायलेशन जे हवाले सां, औरतुनि जे हक़नि जे हवाले सां, उन जूं ख़िलाफ़ वर्जियूं तालिबान पारां बाज़ाब्ता तौर ते शुरू कयूं वयूं आहिनि। ॾिसणो इहो आहे त सूरत हाल केॾांहुं वञे थी ऐं कहिड़ो मुल्क आहे जेको तालिबान खे सभ खां अॻु तस्लीम करे थो। इन करे पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे हवाले सां। हिते वक़्तु हिकु ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं इलेक्शन जे हवाले सां। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां हुकूमत मुसलसल इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी ॻाल्हि करे पई। न सिर्फ़ु वफ़ाक़ी वज़ीरनि ताईं इहो मामिलो महदूद हो, पर वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब बि मुसलसल इन जी ॻाल्हि करे पियो। अपोज़िशन उनखे रद्द करे चुकी, जॾहिं त इलेक्शन कमीशन पारां बि 37 एतिराज़ वारिया विया आहिनि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे हवाले सां, जंहिं बाबति अॼु शिबली फराज़ प्रेस कॉन्फ्रेंस कई है। उनमें उनजो चवणो त हुकूमत इहो इरादो नथी रखे त हू इलेक्शन में धांधली कंदी ऐं जेके इलेक्शन कमीशन एतिराज़ वारिया आहिनि उन मां 27 जो तालुक़ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सां आहे ई न। इन सॼे मामले ते ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोनलाइन ते जॉइन कयो आहे अॻोड़ा इलेक्शन कमीशन जा सेक्रेटरी आहिनि मोहतरम जनाब कंवर दिलशाद साहब। सर अस्सलाम वालेकुम। बहुत शुक्रिया सर प्रोग्राम में वक्त देने के लिए। बताइएगा, ज़ाहिर गुज़श्ता कुछ अरसे से हम मुसलसल देख रहे हैं हुकूमत की कोशिश थी अपोजिशन को राजी किया जाए इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पर, अब इलेक्शन कमीशन ने भी उस पर एतराज़ात कर लिए हैं। आप किस तरह से देखते हैं इस मामले को? क्या इससे अब ये जो शफाफियत का सवाल है ये मुमकिन है इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन से? इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने कल सेनेट की स्टैंडिंग कमेटी में, जिसके चेयरमैन सेनेटर ताज हैदर साहब थे, उनकी मौजूदगी में उनको डॉक्यूमेंट पेश कर दिए और इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने रिपोर्ट पेश की है कि जनाब इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के बारे में हमने तमाम पहलुओं का जायजा लिया और हम इस नतीजे पहुंचे हैं कि इससे शफाफियत नहीं है, राजदारी का मसला भी है, इसमें टेम्परिंग भी हो सकती है, धांधली के इम्कान ज्यादा हैं, इससे धांधली नहीं रोकी जा सकेगी बल्कि धांधली के लिए दरवाजे खुल जाएंगे और इसकी जो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन में जो है प्रोग्रामिंग में तब्दील हो सकती है, सॉफ्टवेयर भी तब्दील हो सकता है। बेपरा किस्म के इंतहाई जो है हसास नौइयत के एतराज़ात इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने लगाए हैं। तो वो अब इलेक्शन कमीशन एक आम इदारा तो नहीं है, एक कानूनी आईनी इदारा है जो आइन के आर्टिकल 218-219 के तहत इंतखाबात करवाने का मजाज है। तो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने ये कहा है कि ये आइन की आर्टिकल 218-219 की खिलाफ वर्जी है, उसे नाराज है, तो ये शफाफियत नहीं है, राजदारी नहीं है। तो हम इसके तमाम पहलू जो गवर्नमेंट ने हमें पेश किए थे तो हम इस सिस्टम को रिजेक्ट करते हैं। तो ये इन हालात को देखते हुए तो ये आपके सामने है कि इलेक्शन कमीशन एक आईनी इदारा है, उसका फैसला तो बड़ा एक मुकदम है। सर फिर इसमें थोड़ा सा ये भी आगाह कीजिएगा, ज़ाहिर हुकूमत जब ये बता रही थी, मुसलसल शिबली फराज साहब को हमने देखा है, उससे पहले भी जब इसकी बात हो रही थी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन की तो वो यही बात कर रहे थे, खासतौर पर अपोजिशन को आए बैठे और जो एतराज़ात हैं उनको दूर करें। आज उन्होंने कहा है जो 37
अब एतराज़ात इलेक्शन कमीशन ने दिखाए हैं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन में, उस हवाले से उनका ये कहना है कि उसमें 27 का ताल्लुक ही नहीं है इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन से। ज़ाहिर है शरीफ साहब एक इंतहाई संजीदा हुकूमत पाकिस्तान के वफाकी वज़ीर हैं। वो जो इलेक्शन कमीशन पाकिस्तान को ने देखना है कि वो अगर 27 नहीं है 10 ही लगा लें तो 10 भी बड़े इंतहाई संजीदा किस्म के हैं, सिर्फ हैं जिसमें कि शफाफियत, राजदारी, टेम्परिंग और धांधली के बारे में जिक्र है। बाकी वो दुरुस्त फरमा रहे हैं, 27 जो है वो लॉजिस्टिक है, उसका तमाम तरीक़ेकार है, वो उन्होंने अपने बताया है। लेकिन 10 भी तो बड़े अहम है, तो 10 का भी जवाब देना तो आधा सच आधा झूठ तरफ क्यों जाते हैं। और 10 भी बड़े इंपॉर्टेंट है, बड़े अहम है। 27 को छोड़े वो तो ठीक है, वो लॉजिस्टिक के बारे में बातचीत है, तो वो चीजें अलग है। तो प्रोक्योरमेंट है, खरीदारी है, टेंडर है, वो बात ठीक है शरीफ फराज साहब की। लेकिन असली जो एतराज़ात है वो 10 जो हैं वो भी बड़े इम्तहान से गुजरने वाली बात है ना। उसको इलेक्शन कमीशन पाकिस्तान पर गौर खोज करने के लिए अपने साइंस टेक्नोलॉजी के मिनिस्ट्री को चाहिए कि जो एतराज़ात 10 किस्म के जो सीरियस किस्म के हैं उसको दूर करें, हज़ारा करें। और बाकी रह गया अपोजिशन के साथ तो हुकूमत का बैठने का, मज़ाकरात करने का, वो तो कोई रवादार ही नहीं है, वो तो मजाक सर उड़ाते हैं। फिर इसमें कंवर साहब थोड़ा सा ये भी आगाह कीजिएगा, अगर जो 10 एतराज़ात जो उन्होंने आज माने, तस्लीम किया इस चीज को, अगर वो दूर करती है हुकूमत, तो क्या ये पॉसिबल होगा कि 2023 तक उन एतराज़ात को अगर हुकूमत तस्लीम कर ले और उन पर काम कर ले, वो इलेक्शन कमीशन के दूर हो जाए? उसके बावजूद भी ये पॉसिबल होगा कि 2023 तक इलेक्शंस में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन का इस्तेमाल हो? नामुमकिन है इसका, इसलिए कि तो इलेक्शन कमीशन के जो एतराज़ात हैं बड़े वजनी हैं। उसमें जिसमें शरीफ फराज साहब भी एतराफ़ कर रहे हैं, उसमें यह है कि जनाब उन्होंने लिखा है कि आइन साजी की जाए। आइन साजी, कानून साजी नहीं। एक्ट में कानून, एक्ट में जो तरमीम करते हैं उसको कानून साजी कहते हैं। इसमें उन्होंने कहा आइन में कानून साजी, आइनी तौर पर इसमें जो है तरमीम की जाए। मतलब आर्टिकल 218, 219, 226 में तरमीम की जाए, तो तब जाके इसकी हैसियत बनती है आइनी। फिर इलेक्शन कमीशन पाकिस्तान लॉ ऑफ लैंड के तहत अमल दरामद करने का पाबंद है। लेकिन पहली तो ये कहा है कि आइन की खिलाफ वर्जी है। जब आइन की खिलाफ वर्जी होगी तो फिर हुकूमत पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन की तरफ कैसे जाए? तो ये मामला बड़े अहम है, 10 भी बड़े अहम है। चले वो बड़ी बात कह रहे हैं शरीफ फराज साहब, लेकिन आइन साजी कह रहे हैं, कानून साजी नहीं कह रहे। कानून साजी हो चुकी है, ऑर्डिनेंस आ चुका, ऑर्डिनेंस चंद दिनों में रिलैक्स हो जाएगा। लेकिन असल मसला आइन साजी, आइन साजी के लिए तो फंड डालने चाहिए अपोजिशन के साथ मिलकर। तो वो हुकूमत को तो अपोजिशन के साथ बात करने की रवादारी नहीं। इलेक्शन कमीशन के 2 मेंबरों का जो है वो अभी तक इंतखाब नहीं हो सका। प्राइम मिनिस्टर साहब जो है वो लीडर ऑफ द अपोजिशन से बात करने की रवादारी नहीं है। तो आप वो इतनी बड़ी अहम आइन साजी कैसे करेंगे? कैसे इलेक्शन कमीशन जो है बगैर आइन साजी के इनकी बात को मानेगा? सर फिर इसमें ये बताइएगा, ज़ाहिर जो अब तक के मामला जिस तरह से सामने आते हैं, आपका तजुर्बा क्या कहता है? क्योंकि हमने देखा है मुसलसल, खासतौर पर इस इलेक्शन के बाद, पहले भी धांधली के इल्जामात तो लगते थे, पर इस इलेक्शन के बाद डायरेक्टली एस्टेब्लिशमेंट का नाम भी आ रहा था, कुछ जनरलों के नाम भी लिए गए, और फिर हमने देखा इस हुकूमत को सिलेक्टेड इस वक्त तक अपोजिशन करार दे रही है। तो क्या आप समझते हैं कि ये तरीका ढूंढने की कोशिश की जा रही है आने वाले इलेक्शन में, ताकि जो दूसरे लोग हैं एस्टेब्लिशमेंट के हवाले से खास तौर पर, या हुकूमत पर उंगली ना उठे कि उन्होंने धांधली की है और मशीन के ऊपर सारा मामला डाला जाए? असूली तौर पर हुकूमत पाकिस्तान और हम तो मोहतरम वज़ीर आज़म साहब जो हैं उनको इस इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या ओवरसीज पाकिस्तानियों को वोटिंग के बारे में डायरेक्ट बलौबस होने की जरूरत नहीं थी। वो हुकूमत पाकिस्तान के वज़ीर आज़म हैं, उनको ये चाहिए था कि इलेक्शन एक्ट 2017 का सेक्शन 94 और 103 में जो तरीकाकार बताया गया है इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन और ओवरसीज पाकिस्तानियों के बारे में, उसकी रोशनी में इलेक्शन कमीशन पाकिस्तान को रेफरेंस जाता कि जनाब आप इसके मुताबिक अपनी कार्रवाई करें, और इसमें अगर कोई फंड की जरूरत पेश आएगी तो हुकूमत आपके साथ मामलत करने को तैयार है। तो बस इसके बाद तो इलेक्शन कमीशन पाकिस्तान प्राइम मिनिस्टर के रेफरेंस आने के बाद तो
इस पर अमल दरामद करने का पाबंद था। फिर वो अपना रास्ता निकालता, इलेक्ट्रॉनिक वोट मशीनरी टेंडर मंगवाता, कंसल्टेंट उनकी राय लेता, वो उसका अपना काम था। लेकिन हुकूमत एक तरफ बैठ जाती, फिर वो अपोजिशन के साथ इलेक्शन कमीशन मुज़ाकरात करता कि जनाब ये हमने एक तरीका कार इख्तियार किया है, इसमें हुकूमत के नुमाइंदे भी आ गए, आपके नुमाइंदे भी मौजूद हैं, हम इसको लेकर आगे चलते हैं। तो फिर कोई इतराज़ात नहीं होने थे। अब ये कहना कि जी हम तो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बनाकर इलेक्शन कमीशन को दे देंगे और वो उसको पाबंद है अमल दरामद करने का, तो ये नामुमकिन है आईनी और कानूनी पॉइंट ऑफ व्यू से। बहुत शुक्रिया आपका कंवर दिलशाद साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के हवाले से मुसलसल हुकूमत ॻाल्हि करे पई, पर अपोजिशन उनखे तस्लीम न कयो। न सिर्फ़ एतिरो, पर इलेक्शन कमीशन भी उन ते एतिराज़ वारे छॾिया आहिनि, रद्द करे छॾियो आहे। जीअं कंवर दिलशाद साहब ॿुधायो पिए त क़ानूनी तौर ते जेको तरीक़ेकार इख़्तियार करणु घुरिजे आहे, उन उहो ई इख़्तियार हुकूमत पारां नाहे कयो वियो ऐं इन में आइन में तब्दीली आणण जी ज़रूरत आहे। अगरि इन जो इस्तेमालु करणु चाहे त हुकूमत पंहिंजे पॉइंट स्कोरिंग लाइ इहा कोशिशि कई त हुकूमत शफ़ाफ़ चूंडूं चाहे थी, पर अपोजिशन हुननि सां गॾु नथी वेहणु चाहे। पर इन ते एतिराज़ हिन वक़्तु वाज़े तौर ते उथनि पिया। इन ई सां प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी विॼाणी थो पहुतो। पंहिंजे मेज़बान मिराज जबीर खे ॾींदा इजाज़त। तलावाई।